ऐं उन सां गॾोगॾु ॿियो जेको अहम जेका शइ अॼुकल्ह डिमांड आहे मार्केट जी उहा आहे त असां उन सां गॾु घणियूं कंपनीज़ ऐं रिक्रूटमेंट एजेंसीज़ इहो चवंदियूं आहिनि त असांखे जेको आहे कवर लेटर बि मोकिलियो। कोशिशि कंदासीं त सी वी खे सम्झंदासीं ऐं उन सां गॾोगॾु कवर लेटर छा थींदो आहे, सी वी छा आहे, ऐं असां आमतौर ते नौशहर फिरोज़ जो जेको ट्रेंड आहे सी वी जो उहो बि डिस्कस कंदुसि। ठीकु आहे, त नौशहर फिरोज़ में नौजवान खे जॾहिं के चए थो त बाबा सी वी त ॾिजे त ॿिनि टिनि क़िस्मनि जा जवाब मिलंदा आहिनि ऐं वरी पोइ जहिड़े नमूने जी सी वी ॾींदा आहिनि उहो बि तव्हां सां शेयर कंदुसि जेको पर्सनल एक्सपीरियंसिस थिया आहिनि असां सां। वॉट इज़ अ सी वी एस, सी वी आहे छा? सर सभिनी माना सॼे माना ख़बर हूंदी आहे हिन क्वालिफिकेशन केतिरी आहे सी वी में ऐं हिन छा पढ़ियो आहे पंहिंजी लाइफ में, सर हुन में सभु कुझु इहो हूंदो आहे। माना छा आहे उहो, छा हूंदो? सर हुन जी डेटा हूंदी आहे। छा में डेटा, छा में हूंदी? डेटा बैंक में हूंदी, कंप्यूटर में हूंदी, पन्ने ते हूंदी, छा हूंदो? बिल्कुलु हूंदी आहे। छा ते हूंदी आहे? पेज ते हूंदी आहे। हिते त तव्हां रहो असां वटि। अच्छा, the recently we have discovered from students the ॿार खे हिकिड़ो हूंदो आहे अचणु, माना का शइ you guys already know that particular information, ऐं ॿियो हूंदो आहे how you are going to articulate the same information which you have। इहो फुक़दान आहे। माना the person ॿारनि खे पुछनि बाबा adjective छा आहे, adjective they know about the adjective very much, they have even 100% information then clear आहिनि, पर जे तव्हां पुछंदो न हाणे त मूंखे ॿुधाए एडजेक्टिव छा आहे, ॿुधाए सही तरह सां न सघंदा। इहो बि वॾो फुक़दान आहे, आर्टिकुलेट नथा करे सघनि जेका इंफॉर्मेशन ऑलरेडी उन्हनि वटि आहे। इहो ई मसइलो असां सां सी वी ठाहिण महिल दोस्तनि कंदा आहिनि। पहिरियों त अचूं था इन ॻाल्हि ते त सी वी बुनियादी तौर ते आहे छा। सी वी शॉर्ट फॉर्म आहे, हीउ जेको वर्ड आहे करिकुलम विटाए, ये करिकुलम विटाए हिकिड़ो शॉर्ट फॉर्म आहे, इन लाइ इस्तेमालु थींदो आहे। सी हितां खई आहे, वी असां हितां खई आहे, दैट इज़ कॉल्ड करिकुलम विटाए। करिकुलम विटाए जी लफ़्ज़ी माना छा आहे? करिकुलम विटाए जी लिटरली मीनिंग इन जी छा आहे? द कोर्स ऑफ वन्स लाइफ, हिकु माण्हूअ जी ज़िंदगीअ जो हवालनामो। सी वी जो माना लफ़्ज़ी मानो छा आहे? हवालनामो। हवाल छाजो? कंहिं बि शख़्स जी ज़िंदगीअ जो हवाल। हाणे हवालनामा जा हूंदा आहिनि खोड़ क़िस्म। हिकिड़ो हूंदो आहे बायोग्राफी, ऑटोबायोग्राफी जंहिंखे चवंदा आहिनि, आत्म कथा कहाणी ॿुधाईंदो पंहिंजी। साईं कुंडा खाईअ जो शहर नंढड़ो ॻोठ, उते ॼाउसि, साल हुयो 1982, तारीख़ हुई 12 फरवरी। उतां खां पोइ साईं असां उते प्राइमरी तालीम हासिलु कईसीं, पोइ साईं शेर असांखे ॾाढा सोंटा हणंदो। दैट इज़ दी ऑटोबायोग्राफी। We don't want that much information about yourself। CV मुनफरिद एक कागज़ है अवां जे ज़िंदगीअ जे बारे में हवालनि, पर हवाल ही कहिड़ो थींदो? ही हू कहाणी न आहे जेका मां ॿुधायां पियो त मां साईं ॼाउसि, पोइ उते नंढड़ा हूंदा हुआसीं, पोइ उते क्रिकेट रांदि खेॾंदा हुआसीं, इहो हवाल न। त क्वेश्चन पैदा थींदो ऑटोमेटिकली त सर को छा हूंदो हुन में। ही हिकिड़ो ईअं खणी सम्झो उहो अहम तव्हांजी कागज़ आहे जेको तव्हांखे रिप्रेज़ेंट कंदो कंहिं रिक्रूटमेंट ॾांहुं, कंहिं एम्प्लॉयर वटि। असां पाण मिसाली तौरु जायूं आहियूं कंहिं बि इदारे में 100, उन्हनि जे अगेंस्ट उन्हनि चयो बाबा सभ खां पहिरियों शागिर्द छा कयो? सी वी मोकिलियो, पंहिंजी सी वी मोकिलियो। असां करिकुलम विटाए उन्हनि खे ॾियारी मोकिलीसीं, छो त हू असांजे बारे में असांजी एकेडमिक क्वालिफिकेशन छा आहे, हुन जे नीड जे मुताबिक़ असां पंहिंजो हिकिड़ो कागज़ ठाहींदा आहियूं। ऐं इन कागज़ खे मैक्सिमम लेवल ते चवनि था त जेका सी वी हूंदी, अॼुकल्ह त हिकिड़ो ट्रेंड आहे त माना 35 पेजिस जूं सी वी, 40 पेजिस जूं सी वी। हाणे इन क़िस्म जी सी वीअ खे डिसलाइक कयो। मैक्सिमम लेवल चवंदा 2 pages। 1 pager is sufficient enough for you to have your detailed information about your qualifications। तव्हांजी ज़िंदगी जो ऑब्जेक्ट छा आहे, छा था करणु चाहियो, एकेडमिक क्वालिफिकेशन जी समरी हुजे मुख़्तलिफ़ बुलेट फॉर्म में। अहिड़े क़िस्म जो कागज़ आहे जंहिंमें तव्हांजा स्किल्स, तव्हां छा छा करे सघो था, कहिड़ियुनि शयुनि ते तव्हांखे महारत आहे,
कहिड़े तव्हांजी हॉबीज़ कहिड़ियूं आहिनि, सोशल एक्टिविटीज़ कहिड़ियूं आहिनि। इन क़िस्म जो 1 पेजर हिकिड़ो कागज़ आहे, उन कागज़ खे असां चवंदा आहियूं CV। CV बर्तानिया में चइबो आहे हिनखे CV, जंहिंजो तव्हां ॾिठो लैटिन वर्ड करिकुलम विटाए मां वरितल आहे, बर्तानिया में इहा हलंदी अथव CV। अच्छा, जॾहिं तव्हां वरी हाणे US जे अंदरि असां जॾहिं शिफ्ट थींदासीं, उन ते हलंदी रेज़्यूमे, इहो ॿुधो हूंदो तव्हां। अच्छा, इन जो उचार जेका आहिनि ॿ आहिनि, इहो थोरो सम्झी छॾियो साथी। हिकिड़ो आहे रिज़्यूम। अच्छा, रिज़्यूम, व्हेन यू से रिज़्यूम, रिज़्यूम इज़ अ वर्ब, यादि रखी छॾियो। रिज़्यूम माने तॾहिं चइबो आहे त माना वरी जारी कर, हल बाबा शुरू करीसि, अब रिज़्यूम करीसि, अब वरी हलाईसि, रिज़्यूम वर्ब आहे। पर अगरि जे तव्हां CV वठण जा कागज़ वठण मां मुराद कयो था त कागज़ ज़ाहिर करे, उन लाइ चइबो रेज़्यूमे, इन जो उचार मटिजी वेंदो, पोइ इट इज़ लाइक अ नाउन, उहा रेज़्यूमे आहे। फ़र्क़ु इहो आहे, उचार अलॻि अलॻि आहिनि, वर्ड जी स्पेलिंग बदकिस्मती सां साॻी आहे, इन करे कंफ्यूजन थींदी आहे त हिनखे रिज़्यूम चऊं या रेज़्यूमे चऊं। न न, रिज़्यूम वर्ब आहे। रिज़्यूम माना का शइ हलाइण। पर जॾहिं तव्हांखे केरु चए त पंहिंजी रिज़्यूम ॾे, त सम्झी वञो त हमरा खे ॻाल्हि सम्झ में न आई। रिज़्यूम न आहे इन जो बेटा उचार, इन जो उचार अथव रेज़्यूमे। अच्छा, रेज़्यूमे ऐं CV ॿई साॻी ॻाल्हियूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि खे सम्झो, जीअं हीउ बि हिकिड़ो कागज़ आहे, 1 पेज जो या वधि में वधि 2 पेजनि जो, जंहिं ते असां पंहिंजे ज़िंदगीअ जो हवालनामो अॻिले खे ॿुधाईंदा आहियूं। ख़ुसूसन कहिड़ियूं ॻाल्हियूं, तव्हांजो एकेडमिक क्वालिफिकेशन, तव्हां छा छा पढ़ियो आहे हिन वक़्त ताईं, उहो ॿुधायो, साईं मां इंटर कई आहे, कीअं ठाहिबो, उन ते अचूं था, सभु सवलो आहे। ऐं हीउ छा आहे, CV is a way, your way of saying, तव्हांजे चवण जो हिकिड़ो अंदाज़ आहे, छा था चवणु चाहियो, अॻिले खे ॿुधायो था, अबा इहो मां आहियां, this is me, I could make a contribution to your business or organization or your company or your agency, ही मां आहियां था। त माण्हू CV घुराइनि था, छो था घुराइनि ख़बर अथव? why CV, why all the time। CV ऐं रेज़्यूमे ॻाल्हि साॻी आहे, हिन में को फ़र्क़ु कोन्हे। फ़र्क़ु इहा आहे त ब्रिटिश ट्रेंड जेको आहे असांजो उहो CV जो आहे। असां वटि जीअं अंग्रेज़ घणा रहिया हिते हुकुमरानी करे आहे, बर्तानिया जा अंग्रेज़, इन करे असां वटि उहो CV वारो रवाजु अॼु हिते हले थो। CV बाबा जमा कराए, CV जमा कराए। ऐं ॿाहिरि में जॾहिं तव्हां US वारे खिते में वेंदो त उते वरी CV जो कॉन्सेप्ट न आहे, उते तव्हां चवंदा बाबा रेज़्यूमे ॾे पंहिंजो। वरी यूरोप जे अंदरि वेंदो त वरी उते हिकिड़ो नओं फॉर्मेट आहे, यूरोपास। अब यूरोपास CV फॉर्मेट आहे हिकिड़ो, उहो ॾियो। इन ते मुंझणो न आहे। CV केरु चयो त भाई CV ॾे, रेज़्यूमे ॾे पंहिंजी जमा करा, या यूरोपास स्टाइल में CV ॾे, त परेशान न आहे, ॼणो सभु CV आहे। माना छा था करणु चाहिनि, हो था चवनि असांखे को अहिड़ो 1 पेजर डॉक्यूमेंट ॾे जंहिं ते तुंहिंजे ज़िंदगीअ जो हवालो लिखियलु हुजे, ऐं उहो हवालो कहिड़ो हुजे, उन में असां छा छा लिखंदासीं, इन ते बि ॻाल्हि कयूं था। पर क्विकली इहो सम्झणो आहे त उन में असांजी क्वालिफिकेशन, असांजूं स्किल्स, असां छा, ऐं मां अगरि कंहिं कंपनी में ऑलरेडी कमु कयो आहे, मुंहिंजो जेको तजुर्बो थियो आहे, उहो तजुर्बे जो लिखो। बुनियादी तौर ते जो बेसिक फॉर्मेट इहो ईअं ठाहींदा बि असां CV तव्हांखे मां ॾेखारियां बि थो खोड़ सारी। हाणे ॾिसो, हीउ चैलेंज आहे, मां हींअर बि तव्हांखे चैलेंज ॾियां सभिनी साथियुनि खे, त तव्हां मुंझी पवंदो। उहा चैलेंज कहिड़ी आहे, अगरि फ़र्ज़ु कयो मां तव्हांखे चवां तव्हां पंहिंजे बारे में, ज़ाती पंहिंजे बारे में 20 शयूं अहिड़ियूं लिखी ॾेखारियो जेके तव्हांखे पसंदि आहिनि, 20 शयूं अहिड़ियूं लिखी ॾेखारियो जेके तव्हांखे नापसंदि आहिनि। 10 खां मथे कलम न हलंदव, करे ॾिसो भली तजुर्बो। And we have done it। 10 मुश्किल सां था कनि, मुश्किल आहिनि। हाणे छो त असां पाण खे, असांजी पंहिंजी ख़बर ई न आहे, असां कॾहिं पाण खे टाइम कोन ॾिनो आहे। हा, we have a lot of time for other activities, a lot of things, but we haven't given time to ourselves। पंहिंजनि खे कॾहिं पंहिंजे पाण खे टाइम कोन ॾिनो, इन करे हीउ छा थो थिए, हीउ कम जी ॻाल्हि आहे। CV उहो शख़्स भली ठाहे सघे थो, चए थो जंहिंखे इहो ख़बर पए त हू पंहिंजे पाण खे सेल करे, ॼाणे। ऐं एवरेज छा आहे, ऑन एवरेज दुनिया में 8 सेकंड मिलंदा आहिनि। यू हैव 8 seconds to sell what you have। पंहिंजे पाण खे सेल कयो 8 सेकंड ऑन एवरेज। त CV बि 2 पेजिस में मैक्सिमम। असांखे को टाइम मिलियो, बाबा ही अथई 2 पना, हे खण 2 पना, हिन 2 पननि में लिखी ॾेखार पंहिंजे बारे में, ॿुधाए। उहो एम्प्लॉयर जेको इस्लामाबाद में वेठो आहे, कराची में वेठो आहे,
तोखे आख़िरी छो सॾ आहे इंटरव्यू लाइ तो में अहिड़ो आहे छा हरू भरू पंहिंजो वक़्तु ज़ाया करे दुनिया तेज़ थी वई आहे ठीकु आहे पीपल डोंट हैव अ टाइम टू मीट द बेस्ट पीपल एंड द मैस पीपल हू चवंदो बाबा हिनखे घुरायूं अहिड़ो आहे अहिड़ो क़ाबिल आहे एतिरी क़ाबिलियत अथसि जो घुरायूंसि वर्थ लहे मुल्ह अथसि एतिरो उन जे करे तव्हांखे मिलंदा घणा चए थो मैक्सिमम मिलंदव 2 पना इन 2 पननि में पंहिंजी सॼे पाण खे सम्झो त बेस्ट हाउ द बेस्ट यू कैन रिप्रेज़ेंट यूर सेल्फ उन 2 पननि में लाहिणो आहे पाण खे साईं मुंहिंजो नालो आहे मां हितां जो आहियां हिते मुंहिंजी हीअ एड्रेस आहे छो त दे कैन कॉन्टेक्ट मी उन खां पोइ साईं मुंहिंजो ज़िंदगी जो हे पर्पस आहे साईं मूं कयो हिन वक़्त ताईं हे आहे हीअ मुंहिंजी क्वालिफिकेशन आहे मास्टर्स कईंदुमि उन सां गॾु डिप्लोमा IT में कईंदुमि उन खां अलावा मूं में हे स्किल्स आहिनि हिननि ते एक्सपर्ट आहे मूंखे हिन इदारनि में इंटर्नशिप प्रीवियसली प्राइवेट फलाणे इदारे में मां कई आहे मूंखे मौक़ो ॾियो ऐं पोइ मूं मुंहिंजा स्किल्स ॾिसो तव्हांखे मायूस न कंदुसि ईअं करिणो दैट इज़ द CV योर फर्स्ट इम्प्रेशन तव्हां फिज़िकली त कंहिंसां मिलणु कोन था वञो उन एम्प्लॉइज़ सां उहे वेठो आहे इस्लामाबाद कीअं मिलंदा न पोइ उन टाइम असां पंहिंजे CV जे थ्रू उन माण्हू सां मिलणु था चाहियूं बाबा हे आहियां मां दिस इज़ सजाद मेमन बाबा दिस इज़ कुरतलैन दिस इज़ साजिद सुमरो असां फिज़िकली न आहियूं साईं साजिद खां पुछो US जे माण्हुनि खे CV मोकिली पाण त कोन वियो न पहिरियों त CV वई न दे मेट साजिद ठीकु आहे virtually ठीकु आहे with the help of CV जे थ्रू साईं साजिद सां मुलाक़ात कयमि ऐं साईं साजिद पंहिंजे CV में हुनखे ॿुधायो बाबा मूं में हे स्किल्स आहिनि मां हे शयूं कयूं आहिनि मूं हे शयूं करणु चाहियां थो अगरि मूंखे चांस न मिलियो आई कैन शो माई फर्दर पोटेंशियल टू यू एंड दे गेट इंस्पायर्ड ठीकु आहे दे शॉर्ट लिस्टेड इन पोइ वरी सेकेंड मरहलो ईंदो आहे इंटरव्यू जो पर असांखे अॼु माना कहिड़ो ॾाको सिखी रहिया आहियूं पहिरियों ॾाको द नेक्स्ट ॾाको इज़ इंटरव्यू उन ते वरी साईं पंहिंजो ॿुधाईंदो तव्हांखे त उहो नेक्स्ट ॾाको कीअं पार कयो पर पहिरियों त पहिरें ॾाके ते चढ़ण जहिड़ो त कनि त ॿियो ॾाको चढ़ा न एक्चुअली मूंखे साईं चयो त पहिरियों साईं तव्हां चाढ़ियो मथे ॾाके ते दैट इज़ माई जॉब टू मेक यू ओके सो जस्ट लाइक दैट हाणे 5-6 दोस्तनि जिन CV ठाही आहे उन्हनि जी CV बि ॾिसूं था हीअ इम्पोर्टेंट इहो आहे त तव्हां दोस्त उहो कॉन्सेप्ट सम्झी वेंदो वरी हाणे लाज़मी ॻाल्हि आहे अधु कलाक जे सेशन में एॾी वॾी अपॉर्चुनिटी मूंखे कान्हे जो हिक खां वेही करे पंहिंजी CV हींअर ठारायां न त बिल्कुलु तव्हांखे हिक खां पंहिंजी CV ठाराए सघिजे थी पूरे डे जो अगरि वर्कशॉप हुजे हा पर हिन मुंहिंजो टारगेट इहो खणी आयुसि एटलीस्ट अॼु शागिर्द इहो सम्झनि त CV छा हूंदी आहे ऐं CV छो वठंदा आहिनि एम्प्लॉय उनखे ज़रूरत कहिड़ी आहे CV जी असां CV कीअं ठाहींदासीं इहे 3 मुंहिंजा टारगेट आहे CV क्लियर आहे त CV छा आहे छा आहे CV व्हाट इज CV ॿुधायो न जी न इहा ईअं न चइबो न ईअं न चइबो न ॿुधाइबो त हिकिड़े ढंग सां न बाबा अची वियो सम्झ में ज़हन में आहे पर ॿुधाइबो ढंग सां तव्हां अॻिले खे चवंदो त CV हिकिड़ो 1 पेजर या 2 पेजर डॉक्यूमेंट आहे पंहिंजी ज़िंदगीअ जे हवाल पेश करण लाइ सिंपल इहो सम्झो हिकिड़ो 1 या 2 पेजर कागज़ आहे पन्नो आहे CV पन्नो आहे हिकिड़ो जंहिं ते असां पंहिंजी ज़िंदगीअ जूं अचीवमेंट्स पंहिंजी ज़िंदगीअ जूं क्वालिफिकेशन्स ऐं इम्पोर्टेंट शयूं लिखी ॿुधाईंदा CV हिकिड़ो डॉक्यूमेंट आहे इहो सम्झो था मोस्टली CV छो ज़रूरी हूंदी आहे represent yourself बिल्कुलु ठीक वेरी गुड त पंहिंजे पाण खे असां वर्चुअली रिप्रेज़ेंट कयूं ज़ाहिर करे ॾेखारियूं त साईं असां वटि हे स्किल्स आहिनि हे मूं वटि क्वालिफिकेशन्स आहिनि ऐं मां खे जे तव्हां नौकिरी न ॾिनी तव्हांजो इदारो वेही basically CV is a pamphlet of your product or service you offer. Yes. माना तव्हांजो हिकिड़ो जीअं असां कोन बाबा पंफलेट जो साईं भला इन फॉर्मेट में था सम्झूं पंफलेट साईं बैनर ॾियो बाबा साईं एडमिशन फॉर्म ॾियो मिसाल ही जस्ट लाइक ईअं ई हिकिड़ो ईअं खणी सम्झो त हीअ हिकिड़ो पंफलेट आहे हीअ हिकिड़ो तव्हांजो पंहिंजो ज़ाती बैनर आहे CV इज़ योर ओन बैनर तव्हांजो पाण फ़र्क़ु छा आहे जीअं असांजो फोटू हूंदो आहे न फोटू में त असांजी शिकिल ईंदी आहे हाणे हो था चवनि तव्हांजी शिकिल न खपे असांखे तव्हां सुहिणा हुजो वेदर कारा हुजो अच्छा हुजो असांखे त ॿधल न आहे असां ॾिसण था चाहियूं त तव्हां मंझि इल्म वाइज़ सुहिणो केरु आहे
उहो अचे अॻियां जंहिंखे इल्मु आहे, उहो अचे जंहिंखे ज्ञान आहे, ॾाप अथसि, स्किल्स अथसि, हुनुर अथसि, उहो ॿुधाए। उहो वरी असांजो हे नंढड़ो पंपलेट असां ठाहींदा आहियूं, साईं हे पढ़ो त सही, हे ॾिसो त सही, वठो त सही। हा मां हिन जे क़ाबिल आहियां, पर माण्हू पढ़ंदो यार वाह राइटिंग से अंग्रेजी भली लिखी असां वटि सीवी कहिड़ी थी अचे, उहो ब्लंडर्स कहिड़ा था कयूं उन ते ॻाल्हाईंदा। बट पहिरियों दफ़ो दोस्त इहो सम्झी वञनि अॼु जे नंढड़े सेशन में त सीवी छा आहे, सभु साथी क्लियर कनि त सीवी हिकिड़ो डॉक्यूमेंट हूंदो आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं जेको असांजे पर्सनल ज़िंदगी जे बारे में ॿुधाए, पर हीउ वॾो डॉक्यूमेंट न आहे, 1 पेजर या 2 पेजर। जीअं साईं आयो हिकिड़ो पंज असांजो पंहिंजो ज़ाती बैनर बुलेट पॉइंट्स। यस छा हुजे सीवी ॻाल्हि थी वई, ही उहा ॻाल्हि हुजे। तव्हांजी पर्सनल डिटेल्स माण्हू सवाल कंदा आहिनि सर छो विझूं पर्सनल डिटेल्स, ज़रूरी आहे छा? मूं चयो ज़रूरी सिर्फ़ु हिकु सेंस में आहे, हिकिड़ो त तव्हांजी जियो जेका आहे लोकेशन ख़बर पए किथां जो आहे हमरा बेस्ड ऑन दिस। नंबर ॿियो तव्हां सां राब्तो कीअं कनि, कॉन्टेक्ट कीअं कनि, इन लाइ एजुकेशन ज़रूरी आहे, ॿुधाइबो मां कयो छा आहे। मिसाल जे तौरु हुननि खे खपे हिकिड़ो MSc बायोलॉजी होल्डर ऐं घुराइनि इंटर वारे कम में कोन थींदो न, इन करे ज़रूरी हूंदो आहे एजुकेशन, और उनखे खपे भाउ असांखे खपे MA इंग्लिश वारो, भाउ असांखे खपे मास्टर्स जंहिंजी इन्वायरमेंटल साइंसिस में थियल हुजे। त पोइ असां वरी ॿुधाईंदा आहियूं पंहिंजी रिलेवेंसी शो करण जे लाइ त जेको एम्प्लॉयर आहे उनखे असीं ॾिसूं त जेका तो नौकिरी अनाउंस कई आहे न, इन जे लाइ मां फिट आहियां, मां आई एम द बेस्ट, मां आहियां। हा भाउ हेॾे ॾिस ओड़ा मत बीठो आहे भाऊ हेॾे, जस्ट लाइक दैट। CV is grabbing their attention, तमामु इम्पोर्टेंट शइ आहे। असांजी अक्सर डिस्कशन पाण में जॾहिं वेंदा आहियूं दोस्त थींदी रहंदियूं आहिनि त CV वॾो इम्पोर्टेंट आहे। अॼु ॾींहं ताईं बि ख़बर पए, अॼु ॾींहं ताईं मतिलबु फ्यू डेज़ बैक असां जी ॻाल्हि थी त बसि CV ते मुंहिंजो कल्ह टियों ॾींहुं माना माण्हू अचे त उहो बि असांखे ॿुधाए थो बाबा CV बचा हीअं न हीअं ठहियल, माना लाइफ में कोई 500-600 CV त मोकिलियूं हूंदियूं कंहिंखे अञा मथे, पर उन बावजूद बि अॼु ताईं बि था सिखूं त CV हीअं ठहंदी आहे। कैन यू बिलीव दिस? अॼु ॾींहं ताईं ईअं न आहे त मां वॾो को एक्सपर्ट आहियां CV राइटिंग जो, नो, नंढड़ो तालिब इल्मु आहियां। बस इहो आर्ट आहे बच्चा, हर शइ जो आर्ट आहे। पंहिंजे पाण खे ज़ाहिर कनि चंद लफ़्ज़नि में केॾो ॾुखियो आहे। माना चवंदा न समंदर को कूज़े में बंदि कर, केॾो ॾुखियो आहे समुंड खे कूज़े में बंदि करणु। तव्हां सभु आहियो समुंड, अड़ाई टैलेंट आया समुंड आहिनि, सभु टैलेंट आया समुंड वेठा आहियो। अलाह ताला हर कंहिंखे नवाज़ियो आहे मुख़्तलिफ़ स्किल सां। हाणे हिननि समुंडनि खे ॿिनि पेजिस में बंदि करिणो आहे, केॾो ॾुखियो कमु आहे। असीं त साईं इहो सोलो आहे निनी ॾे ईंदासीं ऐं निनी छा थो करे तव्हांजी सीवीअ ते मथां लिखी थो ॾिए CV। पहिरियों ब्लेंडर मुंहिंजा दोस्त इहे कंदा, छो त तव्हांखे कंहिं ॾसियो न आहे, इहो ईअं ई आहे। हिकिड़ो मिंट, ही कॉपी आहे, सॉरी डायरी आहे। हाणे हिन डायरी जे मथां अगरि अदीअ खे हिते बि लिखी ॾियूं डायरी, how it actually sounds, या हिन लैपटॉप जे मथां साइंस हिते लिखियल हुजे लैपटॉप, how would you feel? सही आहे, प्लीज अंडरस्टैंड दिस। सो CV जे मथां कॾहिं बि बेटा जॾहिं जमा करायो CV लफ़्ज़ न लिखियो प्लीज, फॉर गॉड सेक। जिनजे लिखियल न रेज़्यूमे बि न बाबा ही ॾिस यार, तव्हां पाण सोचो तव्हां कंहिं साथीअ खे ख़त था भला हलो 10 रुपया नोट कढो 20 जो, उन ते लिखियल आहिनि छा पैसा? मिसाल जी ॻाल्हि खे थोरो सम्झो, अब पैसा वारे ते पैसे ते लिखियल आहे पैसो, मनी लिखियल, उहो काउंटिंग जे पर्पस लाइ लिखियल आहे। प्लीज अंडरस्टैंड दिस। हाणे हिन मोबाइल ते लिखी ॾियनि छा मोबाइल आहे? प्लीज अंडरस्टैंड दिस। CV ते जिनजे लिखियल आहे महिरबानी करे उहे डिलीट करे छॾियो। CV ते CV न लिखबी आहे दोस्तो। CV बज़ार ते ख़ुदि हिकिड़ो डॉक्यूमेंट जो नालो आहे, उहो हुन ते लिखी थोड़ी हुनखे ठाहिबो, हीअ मुंहिंजी CV। कारे रंग ते कारो रंग ॾियूं ऐं उन ते लिखी छॾियूं कारो रंग। कारो रंग बाज़ार ते ख़ुदि पंहिंजी शनाख्त कराए पियो, इट्स अ ब्लैक कलर। ही ब्राउन कलर आहे, इहो पंहिंजे अंदर जी शनाख्त पाण पियो कराए, आई एम ब्राउन। या इन ते लिखूं
नासी रंग. This is brown. This is brown, absolutely we know, because it has that potential to identify itself. Rather than a silicon आदो वाशे थे, इन्हें करे ये blender, वो employer जी GCV भी दिया ना, हाँ, नौशारे वाला थे, पक्का नहीं आ रहा, अल्लाह भाई, अभी इंतजार में बैठी है, साईं मुके काल न था, माँ संग छठी है सीवी, अब आदि तो सीवी जगह दी नहीं तो पान था ही, न सर, बाबा क्या काटा सर नहीं है, अच्छा, केदां काल कदा, no, not at all, उन्हें कहा work history, माना किथे कम करो पान, असांजा interest केड़ा है, achievements केड़ी होंगी? Sir, can you explain what is difference between education and qualification? Yes, there is a difference. Education and qualification, there is a difference. हाणे तव्हां ॿुधायो तव्हांखे सम्झ में न आयो? थोड़ो वज़ाहत कयो न जी. ॾिसो, qualification means असां जॾहिं प्रोफेशनल qualification का कयूं था डिप्लोमा in IT के इहा असांजे फॉर्मल एजुकेशन में नथी अचे. It's a non-formal. That's why it has a particular qualification concern. उनखे qualification चवंदा आहिनि प्रोफेशनल ज़बान में. मिसाल जी तौर मां मास्टर्स कई है सोशल साइंसिस जे अंदर इहा मुंहिंजी एजुकेशन. अर्ज़ु ॿुधो, उन खां पोइ मूं इल्मु न आहे इंग्लिश एक्सेस जा 2-3 अंग्रेज़ी जी प्रोफेशनल क्वालिफिकेशन कई आहे कोर्सिस कया उहे मुंहिंजे क्वालिफिकेशंस हुन मां मुराद हिते लिखण जो हुनजो जेको पर्पज़ आहे उहो इहो आहे त जिन दोस्तनि वेदर फॉर्मल एजुकेशन हासिल कई आहे या इनफॉर्मल तालीम हासिल कई आहे ॿई ॿियूं हुनजी क्वालिफिकेशंस बि ईंदी वेदर उहा प्रोफेशनल IT जी डिग्री वठी रही का एक्स्ट्रा जेका फॉर्मल एजुकेशन खां हटी करे आहे मिसाल के तौर सर करे हुआ CCNA जो कोर्स हाणे इहा हिन जी क्वालिफिकेशन ईंदी प्रोफेशनल क्वालिफिकेशन CCNA कोर्स एजुकेशन हिन जी कहिड़ी आहे बैचलर्स इन IT जेका साईं जी आहे जस्ट लाइक दैट इहो डिफरेंस वर्क हिस्ट्री अची आवी इंटरेस्ट इन अचीवमेंट्स में अची आवी सर एकेडमिक्स लिखूं एजुकेशन जाते तरह ॻाल्हि सही आहे उहो ब्रॉड ड्रामा उहो सभिनी खे ज़ाहिर कंदो वो अलग क्वालिफिकेशन अलग थींदो न बिनी के ज़ाहिर उहो ॿिन्ही खे ज़ाहिर उहो त वॾो ड्रामा आहे हुनजो पीउ आहे अबो आहे बचड़ा सही है इंटरेस्ट तव्हांजा कहिड़ा आहिनि असां छो ही छो ज़रूरी आहे वो लिखियल ना वो सही एकेडमिक उन ते ॻाल्हायूं था न हाणे हिकिड़े साथी चए त सर तव्हां लिखियो आहे इंटरेस्ट ही अचीवमेंट्स त मूंखे सम्झ में अचे थो अचीवमेंट्स एम्प्लॉयर खे ॾसणु तमामु ज़रूरी आहे बाबा मां एवॉर्ड खटियो फलाणो मां मेडल खटियो फलाणो मां पाकिस्तान जी नुमाइंदगी कई US में मां पाकिस्तान जी नुमाइंदगी कई फलाणे हंधि मां पंहिंजे डिस्ट्रिक्ट डिबेटिंग कॉम्पिटिशन जो विनर रहियुसि बिल्कुलु ठीकु आहे तव्हांजो अचीवमेंट्स आहिनि इंटरेस्ट तव्हांजा मिसाल जो तव्हां लिखियो हुन ते प्लेइंग बैडमिंटन तव्हां लिखियो सर रीडिंग द बुक्स ठीकु आहे हाणे हिकिड़ो साथी चयो सर इहो मां विझां पंहिंजी CV में ज़रूरी आहे या न विझां पहिरीं ॻाल्हि हिन जा कुझु एसेंशियल कंपोनेंट्स आहिनि कुझु आहिनि ऑप्शनल कंपोनेंट्स हीउ जेको तव्हांजो इंटरेस्ट आहे इहो तव्हांजो ऑप्शनल कंपोनेंट आहे विझो मां पर्सनली चवंदो आहियां त विझणु घुरिजे छो तव्हांजा पर्सनैलिटी ट्रेट ख़बर पवंदा त हीउ माण्हू पर्सनैलिटी वाइज़ कीअं आहे छो त मां क्वालिफिकेशन त सभिनी दोस्तनि जी साॻी फर्ज़ कयो असां सभु हिकिड़े क्लास जा ग्रेजुएट आहियूं हिकिड़े ई साल में पढ़िया आहियूं ठीकु हिकिड़े हंधि नौकरी आई असां सभिनी अप्लाई कयोसीं त लाज़मी ॻाल्हि आहे सभिनी जी CV मां मुख़्तलिफ़ कीअं लॻां सभिनी जी CV जी साॻी MA इंग्लिश हे बि MA इंग्लिश हे बि नौशारे अच्छा सभु पोइ त ॻाल्हि ई ख़बर न पवंदी न त हीउ ज़रूरी हूंदो हीउ माना मां चवंदो आहियां विझणु हालांकि आहे ऑप्शनल पर तव्हां विझो इन में पर्सनल ट्रेट ख़बर पवंदा त हिन माण्हू जा इंट्रेस्ट कहिड़ा आहिनि मिसाल जे तौर तव्हां हुन में लिखियो फ्रीलांसिंग मुंहिंजो इंट्रेस्ट आहे मे बी उहो को फ्रीलांसर बि ॻोल्हींदो हुजे मे बी तव्हां लिखियो प्रेज़ेंटिंग मिसाल जो एंकरिंग लिखियो एंकरिंग मूंखे करण जो शौक़ु आहे कंपेयरिंग करण जो शौक़ु आहे स्पीच करण मे बी हुनखे अहिड़ो को बंदो खपंदो हुजे जेको हुन सां गॾु असांजा इवेंट मैनेज करे तव्हां लिखी छॾियो इवेंट मैनेजमेंट मुंहिंजो इंट्रेस्ट आहे वॉट एवर ज़रूरी हूंदो इहो ॾियो सर ये चीज़ प्लस पॉइंट मिली छो नथी वेंदा बिल्कुलु प्लस पॉइंट माना हाउ बेस्ट यू कैन रिप्रेज़ेंट तव्हां पंहिंजे पाण खे सुहिणे अंदाज़ सां सुठे अंदाज़ सां ऐं डिफरेंट अंदाज़ सां कीअं ज़ाहिर कंदो त मूंखे ऑप्शन मिलियो आहे 2 पेज हाणे 2 पेजिस में मां ॾिसां त कहिड़ियूं कहिड़ियूं सुहिणियूं शयूं जेके मूंखे वधीक सुहिणे अंदाज़ सां ज़ाहिर कंदी अधी वटि हिकिड़ो स्किल मिसाल जे तौर कहिड़ो हिकिड़ो हाणे सभिनी हिन लिखियो पियो हूंदो एक्सपर्ट इन माइक्रोसॉफ्ट एक्सेल
कमांड इन एमएस ऑफिस कमांड दस कमांड आयो बाबा एक्सेल बुधी दे हां साईं एक्सेल हां साईं बुधी त आहे हाल इहो आहे तव्हांजो ऐं सीवी में कूड़ लगा पिया हाणे वरी हिकड़ा लिखी आयो रीडिंग बुक्स इज माय हॉबी अच्छा कहिड़ा कहिड़ा किताब भाऊ पढ़िया कबार का साईं पढ़ंदो साईं मां इंटरव्यू बाबा कहिड़ो किताब को सुठा टे किताब जा नाला ॿुधा हां छो त हवाल तो आहे न कूड़ आहे न पकड़जी पियो कूड़ खां कमु न आहे वठणो मुंहिंजा दोस्तो सभु नंढे भाउ जीअं आहियो भेणनि जीअं आहियो नो जेको आहियां सो आहियां मां चवंदो मां जो ई आहियां सो ई आहियां इन फ़लसफ़े ते सीवी ठहे बाबा मां जो आहियां सो इहो ई आहियां ऐं मां जो बेस्ट वर्जन हे आहे ही आहे बेस्ट मुंहिंजो सजा दिस इज़ द बेस्ट सजा थ्रो द डॉक्यूमेंट्स 2 पेजेस जे सजा बेस्ट है त ऐं सचो जेको कुझु आहे इहो मां न आहियां पढ़ियल हुआ लंडन जी यूनिवर्सिटी मां हितां सादी यूनिवर्सिटी मां प्राइवेट पढ़ियो आहियां लिखी छॾियो मां प्राइवेट पढ़ियो आहे कोशिशि कोन्हे तव्हांजी सचाई तव्हांखे खटाईंदी ऐं सीवी में हवाल प्रोग्राम न हाणे अधी हवाल ॾिसूं अधी हवाल न आहे ॾाढो भलो ॾाढो सुहिणो हा बिल्कुलु सही आहे तमामु सुठी सीवी सची सीवी लिखियल आहे कोर्स थियल अथसि डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड बिल्कुलु हुनजो थियल आहे जॾहिं 3 साल मूंखे टीचिंग जो तजुर्बो आहे लैंग्वेजिस मां ॻाल्हाए सघां थी इंग्लिश उर्दू ऐं सिंधी ठीकु ॾाढो सुठो ॿियो को हवाल न आहे त मां साईं वॾा किताब थी पढ़ां प्लेइंग बैडमिंटन छोकिरी लिखी प्लेइंग बैडमिंटन हुन खां पुछो बैडमिंटन कोर्ट जी माप केतिरी हाणे फासी पई ट्रैक थी विझी त बैडमिंटन की चेंज पियो हिकिड़ो रिसेंटली हमारा दोस्त बैडमिंटन जो विक्टिम थियो आहे हां सो बैडमिंटन तो उनखे थोड़ी चिढ़ आहे अच्छा ॿियो कोई स्पोर्ट न हेलो प्लेइंग क्रिकेट जस्ट लाइक दैट हाणे हलूं था सर स्किल साइन में इंटरेस्ट में थोरो घणो स्किल भी शे बहुत वॾो फ़र्क़ु आहे जानी इंटरेस्ट माना तूं छा में दिलचस्पी रखी थो स्किल माना तोखे हुनुर कहिड़ो महारतूं तो ये तव्हां सां फ्रीलांसिंग ॿुधायो मिसाल ॾिसो मिसाल फ्रीलांसिंग तुंहिंजो स्किल न आहे फ्रीलांसिंग तुंहिंजो इंटरेस्ट आहे फ्रीलांसिंग खे कीअं कबो अंदरि कीअं घिड़बो एप्लीकेशन्स कीअं ठाहिबियूं कंप्यूटर जो इस्तेमालु कीअं कबो इहो तोखे अचे थो इहा महारत आहे फ्रीलांसिंग मिसाल जो किताब पढ़णु किताब तोखे पढ़णु वणंदा नहीं मुंहिंजी हॉबी आहे पर किताब खे कीअं पढ़ां रीडिंग कॉम्प्रिहेंशन जो केतिरो स्किल आहे मूं में उहो मुंहिंजो हुनुर आहे मिसाल जो रह तोखे गानो ॿुधणु वणे थो ऐं इहो तुंहिंजो हुनुर न आहे गानो ॿुधणु जो इंटरेस्ट आहे पर तूं गाने ॻाइण जो शौक़ु रखी थो ऐं हाणे तूं सुठे अंदाज़ सां गानो ॻाईंदो आहीं इहो स्किल आहे सिंपल कमांड हुजे त पोइ स्किल में लिखो जी जे उन ते कमांड हुजे फ्रीलांस बिल्कुलु कमांड जिन बि शयुनि ते तव्हांखे कमांड आहे ऐं उहे तव्हांजा स्किल्स आहिनि मिसाल जे तौर तव्हांखे प्रेज़ेंटेशन स्किल्स आहे कम्युनिकेशन तव्हांजी स्ट्रॉन्ग आहे तव्हां लिखी सघो था त इहो मुंहिंजो स्किल आहे मुंहिंजी कम्युनिकेशन सुठा स्किल्स आहिनि मूंखे इहो स्किल आहे तव्हांजो बिल्कुलु ड्राइविंग अचणु स्किल आहे न जी हां बिल्कुलु ईअं जे ड्राइविंग ॼाणो था सुठी ड्राइविंग कीअं कजे तव्हांजो स्किल आहे ड्राइविंग जो शौक़ु त इंटरेस्ट बि आहे ड्राइविंग जो जनरली माना करणु अचणु कंहिं शइ जो अचणु हुन ते उबूर हुजणु इहा महारत आहे इहो स्किल आहे तव्हांजो पर्सनल डिटेल्स में हे शयूं ॾेई सघो था न आम तौर ते कॉमन जेके शयूं आहिनि सर पर्सनल जेके कांटेक्ट डिटेल्स ॾेई तव्हांखे छा सां एड्रेस कर कुझु चवंदा तूं नालो न ॾींदे छा सां एड्रेस कर 03 असांजे नंबर न एड्रेस मिस्टर 003 हां खलीफा मोहल्ला खलीफा मोहल्ला एड्रेस कीअं कंदा तव्हां माना हो अची करे जेको अचे वीचारो टीसीएस वारो इहो पुछा कंदो ओ भाऊ हे कंहिंजो नंबर आहे कोई त मेमन मोहल्ला में रहणो कॉल करे पूछे ना कंहिं खां पुछंदो मुंहिंजा साथी छा कयो हो भाऊ केरु आहीं ईअं चवंदो हाउ डिस्गस्टिंग इट इज ही ॼण एजुकेशन कॉलेज में मां यूनिवर्सिटी थी डेट्स स्टडीज पढ़िया केतिरा आहियो सुहिणे अंदाज़ सां जीअं आदि ॾिनियूं आहिनि इहो फॉर्मेट आहे वर्क हिस्ट्री में तव्हां कम कहिड़ा कया आहिनि उहो क्रोनोलॉजिकल लिस्ट अच्छा क्रोनोलॉजिकल लिस्ट सम्झो था न सर हा ज़रूरी आहे नई शइ न नई शइ कान्हे पर ख़बर आहे जिनके ख़बर आहे क्रोनोलॉजिकल ऑर्डर मेंटेन करणो उहे हथ मथे कनि ख़बर आहे घर के वज़र नहीं क्रोनोलॉजिकल ऑर्डर माना शयूं तरतीब सां सही डेट्स जे हिसाब सां रखजनि क्रोनोलॉजिकल ऑर्डर सीवी में मेंटेन थींदो आहे असीं वेंदा आहियूं डिसेंडिंग ऑर्डर में सीवी माना टॉप क्वालिफिकेशन जेका तव्हां रिसेंटली कई आहे 2005 में उहे पहिरियों
2003 वारी वरी पो इहो सीक्वेंसिंग असां सीक्वेंस ऑफ इवेंट्स उनखे क्रोनोलॉजी चवंदा आहियूं जंहिंमें असां सीक्वेंस मेंटेन कंदा आहियूं। मिसाल जी तौर अदी 2005 में मैट्रिक कई, 2007 में इंटर की, 2000 लेट सपोज 9 में जेको है ग्रेजुएशन की ऐं 2011 में मास्टर्स की। पर अदी लिखे ईअं थी 2011 मास्टर्स ॾिनी वरी विच में लिखी 2005 मैट्रिक। इहो कोन ठहंदो, ईअं न थींदो अदा सीक्वेंस में पहिरियों 2011 आयो उन बैकफुट ते पहुचो पोइ 2010 अची सघे थो, पोइ 2010 खां पोइ 2009 अची आया सघे देखी बापू मथे थो। में सीक्वेंसिंग यस डिसेंडिंग ऑर्डर में लिखंदा। रिसेंट आई हायर जेका हा ऐं वरी हाणे वर्क हिस्ट्री बि असांखे जेका वर्क हिस्ट्री ॾियणी हूंदी आहे उहा ईअं त करंट मां किथे एम्प्लॉयमेंट कयां पियो, असां करंट पंहिंजो ॿुधायूं कहिड़ी डेट खां बाबा तो नौकिरी शुरू कई। साईं मां नौकिरी 2020 खां शुरू कई इन इदारे में। बाबा इन खां पहिरें छा कंदे? सर 2019 खां ईंदे वरी 2020 ताईं मां हिन में कंदो। बाबा इन खां पहिरें छा कंदे? सर 2017 खां 2018 ताईं मां हीउ कमु कंदो। माना ईअं असां क्रोनोलॉजी पंहिंजी मेंटेन कंदा सीक्वेंस। बता सीवीअ में कमु 2017 में उहो पहिरें बि थो ज़ाहिर थिए, 2018 वारो वरी आख़िर में बि थो ज़ाहिर थिए। ईअं सीक्वेंस तरतीब हुजे सीवी छो त हिकिड़ो सुहिणो पंहिंजे पाण खे सुहिणो करे पेश करणो मानो थिए सुहिणो करे। महिमान हुअं बि हाणे ॾिसो हाणे असां छोकिरा अञा कैजुअल हूंदा आहियूं हली वेंदो आहे कमु। हिन वीचारनि छोकिरनि जो वॾो मसइलो आहे। हिननि जा केॾी महिल तव्हां वरी नॉर्मल घरनि में वञी करे हिननि जी हालत ॾिसो अहिड़ियूं लॻी पयूं थियूं ईअं विदाउट मेकअप विदाउट मेकअप जा बसि हूअं ई माना वार सही आहिनि रो सही आहे पयूं हूंदियूं बसि ईअं हलंदियूं पयूं वधंदियूं। जीअं ई को महिमान आयो न हा ॾिसो रिसेंटली मूंसां हिकिड़ो वाक़ियो थियो पंहिंजे घर में सचो वाक़ियो ॿुधायां पियो। ऐं हिकिड़ी अच्छा मुंहिंजी जेका सिस्टर आहे उनजो पार्लर आहे त मां घर में एंटर थियो आहियां पंहिंजे में त हिकिड़ी छोकिरी मूंखे सलाम थी करे मां हुनखे कैजुअली वालेकुम सलाम करे पंहिंजे रूम ॾांहुं वधणु लॻुसि त छोकिरी दांह करे थी चए सर तव्हां मूंखे कोन सुञातो। मां वरी हुनखे गौर कयो मां चयो सॉरी मां तव्हांखे न सुञातो। उहा छोकिरी मूं वटि पढ़ंदी आहे अंग्रेजी ठीकु आहे त मूंखे चई सर तव्हां मूंखे न सुञातो। मां चयो सॉरी बेटा मां तव्हांखे न सुञातो। चई मां ज़ैनब आहियां सर तव्हां ॾिसो त सही मुंहिंजो अहिड़ो बूथ करे मां तव्हांखे कीअं सुञाणियां। आई हैव ऑलवेज सीन यू इन द गाउन्स ठीकु आहे। इन करे त हीअ हाणे हीअ बि ईअं कंदा महिमान ईंदो पोइ वरी तव्हां ओॾी महिल अच्छा छोकिरियुनि जो पहिरीं टोन ॻाल्हाइण जी जेका हूंदी आहे न घरनि में उहा तव्हां टोन ॿुधो घर में अड़ी हल तूं करे तूं करे छॾंदी माणे चई जीअं ई फोन ईंदे न हुते हेलो अस्सलाम वालेकुम हेरा इहो आवाज़ किथां कढियो सो इट मीन्स छा आहे ॻाल्हि करणु कहिड़ी थो चाहियां त जॾहिं को ॿाहिरियों माण्हू अचे थो त तव्हां पंहिंजे पाण खे कहिड़ो ठाहे करे पेश था कयो। एक्चुअली सीवी बि असांखे कंहिं एम्प्लॉयर खे ॿुधाईंदा असांखे कोन थो सुञाणे उनखे बि पंहिंजे पाण खे सुहिणो करे ठाहे करे पेश करणो तरतीब सां सुहिणे अंदाज़ सां जीअं अॻिलो इम्प्रेस यार वाह यार छोकिरे डॉक्यूमेंट ठाहियो सुठो सुहिणो करे पेश कयो। हिकिड़ा नौजवान हूंदा आहिनि इवन पंहिंजी सीवी कलर प्रिंट में कढंदा त इहो अञा सुहिणो लॻे त माना हरू भरू ब्लैक एंड वाइट न मोकिलियो पंहिंजो फोटो बि रख उन ते हणी करे सुहिणो करे ॾींदा वाए बिकॉज़ हू सीरियस हूंदा उहो चाहींदा आहिनि त इहो जेको मां नौकिरी अप्लाई कई आहे इहा मूंखे मिले ऐं जेको सीरियस हूंदो उहो पाण ते वर्कआउट बि कंदो। बिल्कुलु सही आहे अॼुकल्ह जे दौर में सही आहे ज़रूरु अचणु खपे। हू ॾिसनि त कहिड़े बूथ खे था घुराइनि आई लाइक घुराईंसीं या न जस्ट लाइक दैट ज़रूरी आहे ॾेई छॾियो। अच्छा इंट्रेस्ट तव्हां पंहिंजा ॾियो इन ते ॻाल्हि थी वई स्किल्स ते ॻाल्हि थी वई। हाणे क्विकली थोरो रेपअप कंदासीं लैंग्वेजिस ॾियो इहो तव्हांजो अॼुकल्ह लैंग्वेजिस वारो जेको कंपोनेंट आहे बेटा इट इज़ वेरी इंपॉर्टेंट। हिन जीअं अदीअ ॾिनो आहे ॾाढो सुठो त मां इंग्लिश में फ्लुएंट आहियां मां उर्दूअ में फ्लुएंट आहियां सिंधीअ में फ्लुएंट आहियां ऐं जेतिरियूं ॿोलियूं तव्हांजूं घणियूं सीवीअ ते रिफ्लेक्ट कंदियूं ओतिरो वेटेज तव्हांजे सीवीअ जो ओतिरो वज़न वधंदो। एंड वेरी इंपॉर्टेंट टू मेंशन द लैंग्वेजिस यू स्पीक। इवन मिसाल जी हीअ थी चए सर मां अंग्रेजी ॻाल्हाए नथी सघां पर मां अंग्रेजी सम्झां थी छा मां उहा ज़बान मेंशन कयां? बिल्कुलु माना हर उहा ज़बान मेंशन कबी जेका इवन तव्हां रुगो अंडरस्टैंड कयो था। पंजाबी यस व्हाई नॉट। मां चवां थो त मुंहिंजी सीवीअ में
तव्हां ॾिसो त मां लिखियो आहे सराइकी, हालांकि तव्हां ॿुधो सराइकी, मुंहिंजे सराइकी सम्झां त थो न, इहो मां कोन मेंशन कंदो हुउसि। बेटा मां तव्हांखे चयो त डेली इंसान जी लर्निंग थींदी आहे, ईअं ई असांखे सीनियर खे गाइड कयो, बाबा ॾे न तूं, छो तूं सराइकी नथो सम्झी, चई मां सम्झी थो वञा, चई एटलीस्ट अंडरस्टैंडिंग लेवल जी त सम्झी थो न, चई मां हा, चई मेंशन कर पंहिंजी सीवी में, छो न, असां त रुगो 3 ॿोलियूं मेंशन कंदा आहियूं, इंग्लिश उर्दू सिंधी। पंजाबी भी है। अच्छा वरी हिकिड़े खे चयनि सर पोइ अंग्रेजी असांखे नथी ॻाल्हाइण अचे, को चई बाबा ॻाल्हाइण जी न आहे ॻाल्हि, लैंग्वेजिस विच यू अंडरस्टैंड, जेका शइ सम्झ में अचे थी एटलीस्ट उहा ॿुधाइबी लिखबी, इहो तव्हांजो स्किल आहे, उहो ॾिबो ज़रूरु। कंप्यूटिंग, अॼुकल्ह तव्हांजे कंप्यूटिंग माना कंप्यूटर जी महारत ज़रूरी आहे, हर कंहिंखे ख़बर आहे, अहिड़ो दौरु आहे जंहिंखे हीउ नथो हलाइण अचे उहो ॼण त अंधो आहे, अच्छे ही ना। न बाबा उहो सम्झो अंधो आहे, हिन दौर में उहो अंधो, जंहिंखे कंप्यूटर ॾांहुं नथो अचे बेटा उहो सम्झे उहो ख़तमु, उहो पाण खे वञी सवेल सवेल ई साॼो उहो सुम्हे। अप्लाई न करे। हक़ीक़त अॼुकल्ह जेको शख़्स पंहिंजे पाण खे कंप्यूटर सां अपडेट नथो करे, हुनखे इहो ॾांहुं नथो अचे, अॼुकल्ह डॉक्टर ऑपरेशन केॾां थो करे ख़बर अथव, माय ऑपरेशन वॉज एंटायरली डन बाय द डॉक्टर्स बट कंप्यूटर ते पियो करे, हाणे जो उन डॉक्टर खे न कंप्यूटर हलाइण न अचे हा सही ॻाल्हि अथव, किताब कम किथे पहुंचायो यस हुनखे ख़बर पई अचे न कि ईअं त बाक़ाइदा कंप्यूटर ते ॾिसे पियो, पहिरियों माइक्रोस्कोप ते वरी इलेक्ट्रॉनिक ते, उन खां पोइ उहो इंटरवेंशन करे पियो, ऐं ही वॉज वेरी इक्विप्ड विद द कंप्यूटर टेक्नोलॉजी। ज़रूरी आहे इहो अॼुकल्ह जो टूल आहे, इहो हर कंहिं दोस्त खे नौजवान खे अचे, तव्हांजो स्किल वधाईंदो, वज़नदार कंदो सीवी खे, ही ज़रूरु ॾियो। ही दोस्त हिते लिखंदा आहिनि रेफरेंस विल बी फर्निश्ड ऑन डिमांड, यार इहो बाबा घटिया ऑन रिक्वेस्ट लिखना ऑन रिक्वेस्ट न जानी न, ये मां हथ ॿधी अर्ज़ कंदुसि त हिकिड़ो सीवीअ ते सीवी न लिखिजो करे, ऐं ॿियो रेफरेंस जो तरीक़ो थो सेखारे। रेफरेंस अगरि फ़र्ज़ु कयो तव्हां कंहिं बि इदारे में, मिसाल जो तव्हां सर साजिद जे इदारे में पढ़ो था, तव्हां सर साजिद जो नालो ॾेई छॾियो, रिफ्लेक्ट करे त ही माण्हू जेको आहे इहो जेको अप्लाई करे थो इन जी सोसाइटीअ में, सिविल सोसाइटी जो हिकु रेस्पेक्टेबल मेंबर आहे, असां हरू भरू कोन था ॾियूं। अगरि तव्हांखे अञा को सुठो ॿियो रेफरेंस आहे जिते जंहिंखे ॿिए इदारे जा आहियो, पंहिंजी यूनिवर्सिटी जे कंहिं टीचर खे ॾेई छॾियो, नथा ॾियणु चाहियो बिल्कुलु न ॾियो, जीअं अदीअ न ॾिनो आहे न हिते ॾिसो न ॾिनो अथई, इहा अञा वधीक सुहिणी ॻाल्हि, हिन अदीअ हिते रेफरेंस वारो को खानो ई न लिखियो, पोइ वरी ईअं करे छॾियो मुर्ग ई रेफरेंस जो खानो ई कढी छॾियो सीवी में, बिल्कुलु ठीकु, अदी ईअं कयो, बिल्कुलु ठीकु, ईअं ई सही आहे। अच्छा मां तव्हांखे रेफरेंस, असां वटि लफ़्ज़ हूंदो आहे सिफ़ारिश, सिंधी वारी सिफ़ारिश हूंदी आहे, हाणे अंग्रेज़नि वटि वरी सिफ़ारिश नेगेटिव कनोटेशन, प्लीज़ अंडरस्टैंड दिस। सिफ़ारिश अगरि मां चवां अदा हीअ नौकिरी आई आहे साईं सजाद तूं हिनखे साईं देसी साहब खे चयो यार इहा नौकिरी मूंखे मिले, इहा सिफ़ारिश आहे, असां वटि इहो कल्चर आहे, इहो नेगेटिव कनोटेशन आहे, इहो ग़लति आहे, असां वटि वरी सिफ़ारिश वारो कल्चर आहे, ठीकु, माना कंहिं माण्हू खे कंहिं ढिला चवणु। हाणे अंग्रेज़ समाज जे अंदरि वरी रेफरेंस आहे, शइ साॻी आहे, न न न न न न न न शइ साॻी न आहे, शइ साॻी न आहे, फ़र्क़ु आहे। रेफरेंस चाहे सिफ़ारिश कबी आहे, माना उहा आन असां वञी ज़ोरीअ कराईंदा आहियूं, फोर्सफुली इम्प्लीमेंट कराईंदा आहियूं, यार साईं सजाद महिरबानी करे फलाणे खे चयो इहो असांखे इहो कमु करे ॾे, असां वटि सिफ़ारिश बि फोर्स इम्प्लीमेंट कराईंदी। रेफरेंस माना छा त मां पंहिंजो अहिड़ो शख़्स जो कॉन्टेक्ट ॾींदुसि जेको मूंखे बहितर अंदाज़ सां सुञाणे थो, जे कंपनी चाहे त उन खां बि मुंहिंजे बारे में तस्दीक कराए सघे थी त वाकई मां इन क़ाबिल आहियां, जेका मूं सीवी लिखी आहे इहा क़ाबिलियत आहे मूं में, मां कंहिं क्राइम में त मुलविस न आहियां। को शख़्स तव्हांजे बारे में का ॻाल्हि करणु उनखे रेफरेंस चइबो आहे, तस्दीक ख़ातिर ऐं रिकमेंडेशन ख़ातिर। अच्छा ज़ामिन हिकिड़ो थींदो आहे, सिंधी में असां ज़ामिन ॾींदा आहियूं, ज़ामिन चई सघो था, हलो हिनखे रेफरेंस खे खणी ज़ामिन जी चए थो, ज़ामिन पवंदो आहे हिकिड़ो जस्ट लाइक हिकिड़ो अहिड़ो शख़्स जेको तव्हां खां वाक़िफ़ आहे, उनजे बारे में असां उनखे ॿुधायूं साईं मुंहिंजो ही कॉन्टेक्ट आहे, तव्हां भली हिन खां चाहियो त पुछी सघो, हाणे में फोर्स न आहे, इहा हुन जी सवाब दीदी अख़्तियार आहे, हू चाहिनि सर साजिद खे ईमेल करे या कॉन्टेक्ट करे पुछनि सर तव्हां वटि फलाणो ॿारु पढ़ी वियो, पोइ सर खां कमेंट्स वठंदा, छाकाणि त हू तस्दीक करणु चाहींदा इहो माण्हू
जेका ॻाल्हि करे थो इहा सची आहे या कूड़ी, इंटीग्रिटी केतिरी आहे। ठीकु, हवाली आ गया रेफरेंस माना असां को बि पंहिंजो कॉन्टेक्ट ॾींदा आहियूं, को बि माण्हू को, अच्छा इन में हूंदा आहिनि हिकिड़ा हूंदा आहिनि फॉर्मल रेफरेंसिस, ॿिया हूंदा आहिनि इनफॉर्मल रेफरेंसिस। फॉर्मल रेफरेंसिस माना त अहिड़े माण्हूअ जो नालो ॾियो जंहिं इदारे में तव्हां पहिरें कमु करे आया, उहो फॉर्मल रेफरेंस चवाईंदा। इनफॉर्मल माना त पंहिंजे इदारनि खां हटी करे के अहिड़े माण्हूअ जो नालो ॾियो जेको तव्हांखे सुञाणे। साईं साजिद 2-3 दफ़ा रेफरेंस में इनफॉर्मल रेफरेंसिस में मुंहिंजो नालो ॾिनो अथई, चई तव्हां हिन खां पुछी सघो था त मां इनफॉर्मल आहियां, छो त फॉर्मली साईं खे मां नथो ॾेई सघां। फॉर्मली साईं खे उहो ई ॾींदा जिते साईं कमु करे आया, उहो हुनजो कॉन्टेक्ट थींदो। सर वो लिखना जरूरी है आपको इनफॉर्मल रेफरेंस या फॉर्मल रेफरेंस? मां तव्हांखे चवां थो जे तव्हां ॾियो था त वेल इन गुड, तमामु बहितर ॻाल्हि आहे। अगरि जे तव्हां सोसाइटी में रहो था, लाज़मी तव्हांखे 4 दोस्त सुञाणे, तव्हां 4 सुठनि दोस्तनि जा नाला ॾेई छॾे, उन मां फ़र्ज़ु कयो 2 दोस्त अहिड़ा आहिनि जंहिंजी कंपनीज़ में, जंहिंजे स्कूल्स में तव्हां रहिया हो, ऐं 2 दोस्त अहिड़ा आहिनि जंहिं सां तव्हांजो हूअं ई वास्तो आहे, भई ॾेई छॾे। छो त हू ॾिसंदो अच्छा नालो कंहिंजो न अथई, सजाद मेमून, ओके सजाद मेमून छा आहे, उते डेज़िग्नेशन ॾींदो साईं फलाणो आहे। अच्छा हिन लेवल जे माण्हू हिन खे सुञाणनि था, माना माण्हू सोबर हूंदो, माण्हू डिसेंट हूंदो। मां ॾियां रेफरेंस बाबा ताशफीन आलम डिप्टी कमिश्नर नौशहर, हू ॾिसी करे चवंदा हा डिप्टी कमिश्नर सुञाणे, इन जे बारे में डिप्टी कमिश्नर बि कमेंट कंदो। मिसाल ये मुझे सीवी अञा वज़न आहे थी जी सर, इट्स जस्ट लाइक दैट, इट वर्क्स लाइक दैट। आके हीअं खणी सम्झो त पंहिंजी सीवीअ में वट एड करणा, वट हा जेतिरो वॾो नालो माण्हूअ जो ओतिरो वॾो वटु आहे, हीअं सीवी माना हेठि वॾी वज़नदार थी वई, इट्स जस्ट लाइक दैट। सर मैक्सिमम या मिनिमम केतिरा हुजे? 3 रेफरेंस। ॾिसो ईअं न त हाणे तव्हांखे चयो त तव्हां सच नौशाद चाचा मामा राम सभिनी गेट कर दो 2 खां 3 बसि गंज। हिते त मां जेका साईं ॿुधाई यूएसए वारी अपॉर्चुनिटी, हुन में मूं 2 रेफरेंस ॾिना, हिकिड़ो सर जो ॾिनो, ॿियो मूं पंहिंजे फॉर्मल बॉस जो ॾिनो। यानी हिकिड़ो मुंहिंजो फॉर्मल थी वियो, ॿियो इनफॉर्मल। मतलब इन्हें कर बसि 2 खां 3 इन खां मथे न। ठीकु, हा इहो सम्झो। ऑब्जेक्टिव ही तव्हांजो चओ यू कैन स्टेट योर कैरियर रिलेटेड ऑब्जेक्टिव साफ़ कयो। हाणे क्विकली हलां थो, इहो ॿुधाइणु ज़रूरी आहे। हाणे सीवी ते असां हिकिड़ी सीवी थी वई, सीवी में तव्हां छा कंदा आहियो ऐं कवर लेटर ॿिन्ही में फ़र्क़ु कहिड़ो आहे इहो क्विकली सम्झायां थो सर, 5 मिंट सिर्फ़ु बसि। सीवी हिकिड़ो अहिड़ो कागज़ आहे जेको 1 पेजर या 2 पेजर हूंदो, जंहिंमें असां पंहिंजूं क्वालिफिकेशंस, स्किल्स, इंट्रस्ट ऐं रेफरेंस ॾींदासीं बुलेट फॉर्म्स में, जीअं अधीअ हीअं ठाहे ॾिनो एग्ज़ैक्टली, ऐं अधीअ खे हिते 2-3 शयूं लिखियूं आहिनि, मां इन खे अवॉइड कंदुसि, तव्हांखे चवंदुसि इहे शयूं न विझो। फादर्स नेम न अचे सीवीअ में, को ज़रूरत कान्हे हिन जी, तव्हांजो नालो ई खोड़ आहे, नाम ही काफ़ी आहे। लोकली सर डिमांड कंदा आहिनि कहिड़ा लोकल? लोकल बि सब दफ़ा हिते असांजी सराउंडिंग में के डिपार्टमेंट के सीवी जमा करण था तो चवंदा एनआरसी भरण पी जो नालो लिख। अच्छा अच्छा, हा उहो मां ॿुधायां। फादर नेम हलंदो आहे सरकारी नौकरी में, तो सरकार जे इदारे में जॾहिं जमा कराईंदी उहा तोखां बायोडेटा घुरंदा, असांजी बायोडेटा फॉर्म भर, उन में इहो लिखिबो फादर नेम कहिड़ो आहे, सर नेम कहिड़ो आहे, सीवी में न। अच्छा यस उहा एप्लीकेशन तो दी, सीवी न। सीवी में फादर नेम अधी न थींदो, फादर नेम न, नालो आहे सोनिया, एड्रेस जी अधी लिखी आहे खोड़ आहे, गंज थी। इहो मैरिटल स्टेटस इन सां ॿधल न आहियूं, शादीशुदा आहियूं न आहियूं, असां हिन कोई चक्कर कोन्हे, सरनेम कहिड़ी आहे। सही ॻाल्हि आहे, इट्स नॉट मतिलबु हीअ मुंहिंजे हिसाब में अधीअ जेको ही पोर्शन लिखियो आहे इहो फुज़ूल आहे, इन जी का ज़रूरत कान्हे। सबऑर्डिनेट याद आहे त हा उहो हाणे उहा थी कस्टमाइज़ बेस ते, माना अधीअ हिकिड़े अहिड़े इदारे में अप्लाई कयो जिते बायोडेटा घुरे थो, बाबा तूं पंहिंजो सम्झो ॿुधा, उन में लिखंदा मैरिटल स्टेटस मुंहिंजो सिंगल आहे, मैरिटल स्टेटस मुंहिंजो मैरिड आहे, लिखिबो, पोइ लिखिबो मज़हब तव्हांजो कहिड़ो आहे, इहो हूअं आम तौर ते ॾियणो न आहे, मुंहिंजी नेशनैलिटी कहिड़ी आहे इहा ॾियणो आम तौर ते न आहे, नीड बेस ते ॾिनी, नीड बेस ते, व्हेन यू हैव अ नीड उहो तव्हां ॾियो। बाक़ी अदरवाइज़ मुंहिंजे हिसाब मां अधीअ जी सीवी सुठी आहे, सिर्फ़ु 1-2 शइ लिख करे थी, कहिड़ी नंबर 1 इन में इंट्रस्ट अधी विझे त मुंहिंजा इंट्रस्ट कहिड़ा आहिनि, ऐं ॿियो अधी रेफरेंस कोन्हनि, उहे अधी रेफरेंस विझे।
सीवी दी सुठी दी ठहला कंप्लीट ठहला जितनी लाजमी क्वालिफिकेशन है उन्हें के उड़े अंदाज सां ये पेश किया मतलब नहीं अपार्टमेंट चकरा हाँ ॿुधायो। न हां सही हो चलता हां जो सर रिकमेंड अच्छा इन में अदीअ जी सीवी में अचीवमेंट्स कोनन जेको मां समझा तो मिसिंग कंपोनेंट जरूर अचे अचीवमेंट्स आई स्टूडेंट लाइफ में कैचर सर असन आई कैचर हूंदा अखियुनि खे वठंदा डायरेक्ट माना ओ अच्छा यूएस में थी सर अवार्ड मिली अच्छा मेडल कटी अच्छा टॉप विनर रही है ऑटोमेटिकली आई कैचर हूंदा ये अटेंशन ग्रैब कंदा सर असां वटि हिते स्टूडेंट लाइफ में तकरीबन सिर्फ़ ये ॿ शयूं सर हिकिड़ो असांखे मिलंदो एप्रिसिएशन सर्टिफिकेट या पार्टिसिपेशन सर्टिफिकेट वाह वाह छो त स्टूडेंट लाइफ में असां वटि इहे अचीवमेंट आहे सर लिखो ये लिखो व्हाई नॉट सर को तो सीवी चेंज मच कचहरी में मां कोन थी पार्टिसिपेट कोन थी 4 पेजेस जी हाणे वो दौर वियो मांजी सीवी तकरीबन कोई 7-8 पेजेस जी हूंदी हाणे उन खे घटाए करे हाणे हिक पेज ते अची विया ऐं मां चाहियां थो मुंहिंजी हिक पेज जी हुजे हाणे एक पेज बेस्ट बेस्ट आहे छो त हुनखे टाइम त हुजे न पढ़नि असांजूं सीवियूं 8-9 पेजेस जूं केरु थो पढ़े सीवी हाणे कोन था पढ़नि ट्रेंड न आहे हूंदी पहिरें सीवी बिल्कुलु हूंदी मां एग्री थो कयां माण्हू क्वालिफिकेशन वधाईंदो पियो वञे ऐं इदारनि में नौकरियूं कंदो पियो वञे त उहो वधंदी पोइ रियलाइज़ कयो न फुज़ूल सर सॉफ्टवेयर हाउस में सब किया यस सॉफ्टवेयर हाउस में सर अप्लाई कजे त उहो चवंदा बाक़ाइदा 7-8 पेज जी ॾियो सर डिटेल पढ़ंदा असां हाणे हलूं था कवर लेटर छा आहे बट कवर लेटर खे ॿुधो आहे पहिरियों नो ओके कवर लेटर ही वरी छा आहे ही मां तव्हांखे सीवी हिकिड़ो अहिड़ो कागज़ जंहिंमें तव्हां अॻिले खे ॿुधायो था त मूं में ही क्वालिफिकेशन आहे मुंहिंजा ही स्किल आहिनि मुंहिंजा ही इंट्रस्ट आहिनि मां हितां जो आहियां ठीकु इहो उहो कागज़ कवर लेटर वरी हिकिड़ो उहो ख़त आहे जेको तव्हां एम्प्लॉयर ॾे लिखो था छाजे करे लिखो था त एम्प्लॉयर खे ॿुधायो था त इहा जेका नौकरी ॾेई न इहा सिर्फ़ु मुंहिंजे लाइ एम्प्लॉयर खे छाजे लाइ था लिखूं इहा जेका नौकरी आहे न इहा जेका अपॉर्चुनिटी आहे इहा सिर्फ़ु मुंहिंजे लाइ छो तुंहिंजे लाइ छो त मां बेस्ट फिट आहियां मोस्ट सूटेबल कैंडिडेट ई मां आहियां पूरे पाकिस्तान छा दुनिया में मां आहियां इहा नौकरी वञण त तव्हां मुंहिंजे लाइ क्रिएट कई आहे तो बुद्धि विनो माना ईअं खणी सम्झो कि एम्प्लॉयर खे जाठो आहे साईं कवर लेटर इज़ अ जाठो टेक्निकली जाठो आहे जंहिंमें एम्प्लॉयर माना एॾो तव्हां मां ख़ुशि थी वञे वञ घुराए त का या कंदा ही काथे हाणे घुराएसि हाणे हिन में छा करणो हूंदो आहे एम्प्लॉयर घुरे छो थो एम्प्लॉयर ॾिसण थो चाहे त हिन में राइटिंग जा घटि आहिनि सीवी त तो फॉर्मेट निनी ठाराए अधीअ जो कमु त थी वियो हाणे त हिन में कंदा तोखे सुख हाणे निनी बि कोन ठाहे सघंदो कवर लेटर छो पुछो छो कवर भई निनी वटि जो फॉर्मेट पियो ॾे पोइ वरी वाह जो कमु थी वियो ही फॉर्मेट बेस कोन्हे न ही फॉर्मेट बेस्ड न आहे ही हर दफ़े नओं ठहंदो जहिड़ी असामी हूंदी ओड़ो ठहंदो यस इहा ई त हिन जी ख़ासियत आहे घणा इदारा सियाणा थी विया हाणे हुन चयो इहो सीवियूं त जुगाड़ करे था वञनि को साईं सजाद खां ठारायो को साईं साजिद खां ठारायो साईं अनीस खां ठारायो निनीअ खां ठारायो केरु दोस्त खां ठाराई पर हाणे कवर लेटर बि घुरा त ख़बर पए त हिन में असुल हीरा कहिड़ा इन में साईं का हे त सभु माना उहो पर्ल वाइट क्रीम हणी करे पहुचनि था पर हाणे ॾिसूं त असुल सुहिणो केरु आहे केतिरे पाणी में केतिरे पाणी में उन जे लाइ हिकिड़ो फिल्टर नंबर 2 दे हैव अ फिल्टर 2 व्हिच इज कवर लेटर वरी हिकिड़ो अहिड़ो ख़त आहे जंहिंमें तव्हां वरी लिखी ॿुधाईंदा आहियो त साईं हीअ नौकिरी जेका फलाणे ॾींहं ते तव्हां जमा कर एडवर्टाइज़ कई आहे इन में मां मोस्ट सूटेबल आहियां सर भाई गॾु मोकिलिबा न भई गॾु मोकिलिबा पर ही लिखत वारे फॉर्म में हूंदो आहे जीअं ख़त लिखिबो अच्छा। आहे एम्प्लॉयर ॾे बाक़ाइदे एड्रेस थींदो ठीकु आहे उन खां पोइ आहे ॾेखारियांव थो हीअं थींदो सही है ये फॉर्मेट जाटो जाटो बिल्कुल जाटो है जस्ट लाइक देर तारीख में चला गया actually I have a lot of things to do today that's why a lot of things in my mind I have to go to Hyderabad नहीं तो तो बता देर तारीख के no I am not देर सा रिएक्ट किया मैं देखा था आजकल मेंटली थे आया तांगे मैं कवर लेटर दिखाई
उन ही हाणे ही ॾिसो हिन में कंपनीअ जो नालो लिखियो अथई ख़त जे अंदाज़ जीअं हिन में हुनखे डियर करे डियर सर आर मैडम हिन में रिक्वेस्ट में कयो अथई सेल्स असिस्टेंट वैकेंसी जेका उहा वैकेंसी आहे उनजे बारे में लिखी हाणे हितां खां ॾिसो त ही बुलेट फॉर्म में न आहे ही पूरे ख़त वारे अंदाज़ में आहे रिटन फॉर्म में आहे पूरो ही लेटर हिन में लिख रहा है सो ॿुधाए छा थो लिख रहा है I am writing to apply for the position of sales assistant at your company which was advertised in Delhi कहिड़ी अखबार में थी for the past 2 years I have worked as a sales assistant हाणे हिन में छा थो शो करे असां छा था शो कयूं असां पंहिंजी रिलेवेंसी था शो कयूं असां पंहिंजी सूटेबिलिटी था शो कयूं पर लिखत वारे अंदाज़ में इहो फिल्टर 2 हूंदो आहे एम्प्लॉयर सियाणो थी वियो हाणे चए थो हिननि खां उहो कवर लेटर वठ ख़बर पए त हर पोस्ट जे अगेंस्ट जेका असां ॾिनी आहे इन जे लाइ इहो रिलेवेंट इहो सूटेबल आहे या इहो CV ॿिए खे ठाराए करे त अची वियो आहे पर ख़बर पए पाण में लिखण जो दम अथसि राइटिंग स्किल्स अथसि पाण खे लिखी करे पेश करे वञे थो पूरे मुकमल अंदाज़ सां ही अलॻि लेटर लिखो सॼो डिटेल साईं मूं ही कयो आहे साईं मां सफ़ा पंहिंजी CV विझां CV भई आहे उहा बि ॾिसजो मुंहिंजो हे कमु आहे ऐं हीअ असाइनमेंट हीअ मूंखे लिखे विधो स्किल्स का बुलेट पॉइंट में तो लिखे पाया लिखे थो मूंखे ही आहिनि ही शयूं मूंखे आहिनि हीअ नौकिरी मुंहिंजे लाइ ठही अचे थो मूंखे चए थो मां सफ़ा फिट आहियां तव्हां मूंखे तव्हां रखंदो इहा कंपनी टीम कल्चर ऐं कॉन्ट्रीब्यूट कंदो तव्हांजी कंपनी अञा वधीक ग्रो कंदी माना कंपनीअ खे मूंखे न खयनि त तव्हांजी कंपनीअ नुक़सानु थींदो सर मे बी तव्हांजो इदारो सुभाणे बंदि थी जस्ट लाइक दैट राम कहाणी ते शो करणी है इट्स जस्ट लाइक दैट CV हिकिड़ो कागज़ है 1 पेजर या 2 पेजर जंहिंमें तव्हां बुलेट फॉर्म्स में पंहिंजी एकेडमिक क्वालिफिकेशंस ॾींदा आहियो ठीकु आहे पंहिंजो एक्सपीरियंस वर्क ॿुधाईंदा आहियो स्किल्स ॿुधाईंदा आहियो इंट्रस्ट ॿुधाईंदा आहियो रेफरेंस ॾींदा आहियो कवर लेटर हिकिड़ो ख़त आहे जेको असीं कंपनीअ जे एम्प्लॉयर ॾे लिखंदासीं ऐं उन में असां पंहिंजी सूटेबिलिटी ॿुधाईंदासीं त हीअ जेका वैकेंसी आहे इन जे लाइ सर वधि खां वधि मां सूटेबल आहियां हे कोन अथव इहो जेको आहे इहो कूड़ो अथव इहो ठग अथव मां आहियां असुल मां आहियां हीरो मां आहियां जस्ट लाइक दैट होप त तव्हां ॿ अॼु ॻाल्हियूं ॿ कॉन्सेप्ट ई क्लियर थिया न त इन में मूं कमायो त मुंहिंजा दोस्त इहो क्लियर करण त CV ऐं कवर लेटर में फ़र्क़ु कयो कवर लेटर जो नालो ई सम्झी वञो त ख़त कवर छो था चवनि त कंपनीअ खे असां इहो ॿुधाए करे पंहिंजे स्किल्स खे कवर ॾींदा आहियूं त बाबा ही मूं में आहे उनजो कवर इन खे कवर लेटर चयो आई ॻाल्हि सम्झ में ॿई ॻाल्हियूं ज़हन में रखो